सदाऊं त हूंदियूं सदाऊं त हूंदियूं जॾहिं मां न हूंदुसि जॾहिं मां न हूंदुसि सदाऊं त हूंदियूं सदाऊं त हूंदियूं जॾहिं मां न हूंदुसि जॾहिं मां न हूंदुसि। मौत बरहक आहे पर ओचितो विछोड़ो वालिद जे मासूम बचन जो जीव जोरे विझे थो। अमर किरदार जॾहिं विछड़ी वञनि था त सिंध सरापा सोग बणिजी वञे थी। मीरपुर माथेले जो बहादुर सहाफ़ी नसरुल्ला गडाणी जंहिं हमेशह हक़ ऐं सच लिखियो मज़लूमनि जो आवाज़ बणियो सरदारनि भोतारनि लाइ संदसि जो कलम तलवार बणियो हुन हमेशह सच जी राह न छॾी। कुझु ॾींहं अॻु संदसि खे हथियारबंदनि गोलियूं हणी ज़ख़्मी करे फ़रार थी विया हुआ जंहिंखे पहिरीं रहीम यार ख़ान जी अस्पताल ऐं बाद में कराची जी आगा खान अस्पताल में दाख़िल कयो वियो हो जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे ज़िंदगी जी जंग हाराए वियो। अॼु हू पंहिंजे मासूम बचन खे यतीम करे वियो आहे। अॼु हू पंहिंजी जीजल अमड़ जी झोली ख़ाली करे वियो आहे। अॼु हू ग़रीबनि जो आवाज़ बंदि करे वियो आहे। मसीहा त हूंदा मसीहा त हूंदा अदाऊं त हूंदियूं जॾहिं मां न हूंदुसि जॾहिं मां न हूंदुसि जॾहिं मां न हूंदुसि जॾहिं मां न हूंदुसि जॾहिं मां न हूंदुसि। नसरुल्ला गडाणी जो मड़ कराची खां मीरपुर माथेलो रवानो कयो वियो त सिंध जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते एम्बुलेंस मथां गुलनि जी वर्खा कई वई ऐं संदसि जो आख़िरी दीदार करण लाइ हर हंधि रोड ते माण्हुनि जा हुजूम हुआ। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ॾुख जो इज़हार कयो आहे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार करण जी उमेद ज़ाहिर कई आहे। सहाफ़ती तंज़ीमूं जेकी सालियाना करोड़नि रुपया बजट हासिलु कनि थियूं उन्हनि जो शहीद थी वेंदड़ सहाफ़ियुनि जे खून सां इंसाफ़ लाइ कहिड़ो किरदारु आहे या शहीद थी वियल सहाफ़ियुनि जे वारसनि जी कहिड़ी मदद कई थी वञे इहो हिकु सवालिया निशान बणियल आहे। सिंध जा कलमदणी सरापा एहतजाज आहिनि ऐं सोग वारी सूरत हाल में आहिनि। BTV न्यूज़ 7 पारां नसरुल्ला गडाणी जे वारसनि सां हिन ॾुख जी घड़ीअ में बराबरि जा शरीक आहिनि। सदाऊं त हूंदियूं सदाऊं त हूंदियूं जॾहिं मां न हूंदुसि जॾहिं मां न हूंदुसि सदाऊं त हूंदियूं सदाऊं त हूंदियूं जॾहिं मां न हूंदुसि जॾहिं मां न हूंदुसि।